जेके भी आहियूं तेज आवाज़ ये वर्क नहीं करे ये वर्क न तेज आवाज़ में तो कीअं ख़बर वर्क नथी ये चवन तो आवाज़ नथी अचे यार पता समझो ना ॻाल्हायो बस हथ में मुंहिंजा हाणे अचे थो अचे थो हा हाणे अचे थो ॻाल्हायो जीअं त असां हिन वक़्तु एग्रो पावर प्लांट ते बीठा हुआसीं त ही जेको एग्रो पावर प्लांट आहे 217 मेगावाट बिजली पैदा करे थो पर हिन में असांजे शहर घोटकी ज़िले में को बि हिन जो फ़ाइदो कोन्हे हीउ ॿाहिरि विकिणी करे किरोड़ अरबे रुपया कमाए थो ऐं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार बिल्कुलु कोन थो मिले मक़ामी माण्हू बिल्कुलु परेशान आहिनि ऐं वॾे में वॾी हैरत न ॻाल्हि आहे त थर्ड पार्टी कॉन्ट्रेक्ट सिस्टम आहे जेको मक़ामी माण्हू मज़दूर आहे वीचारो उहो बेसहारा आहे हींअर ही दोस्त बीठा आहिनि त केरु थियो तव्हांखे सदर निर्माण एग्रो पावर में ड्यूटी आई थी अच्छा एग्रो पावर में ड्यूटी आहे जी सर छा मसइलो आहे तव्हांजो असांजो मसइलो इहो आहे त असां 14-15 सालनि खां वठी करे ड्यूटी कयूं था पिया 15 साल केतिरा ई ठेकेदार आया आहिनि ठेकेदारी निज़ाम हिते ख़तमु थिए ई कोन थो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे कि ठेकेदारी निज़ाम ख़तमु कयो वञे 3 महीना जेको कमु करे उनजो पतो कयो वञे हिते पते करण जी का ॻाल्हि ई न आहे हाणे ठेकेदार अख़्तर संगड़ खे ठीको ॾेई जेका पक्का मज़दूर आहिनि उन्हनि खे हिन महिल फारिग कराइनि था जेको अख़्तर संगड़ चए थो त हेठि मां आहियां मथे अलाह पाक आहे ॿियो कोई बि न आहे और मां जेको आहे कंहिं बि माण्हू खे न चवंदो जेको माण्हू मुंहिंजे पेरे पवंदो निवड़त कंदो त उनखे मां नौकिरी ते रखंदुमि न त गेट बंदि आहे हर कंहिं माण्हू जो गेट बंदि करे थो हर कंहिं माण्हू जो गेट बंदि आहे जेको नथो चए उनजो गेट बंदि आहे और उनखां पोइ हिते जेको आहे असांजो ॿियो महीनो आहे गेट बंदि करे छॾियो अथनि 6 माण्हू हुयासीं 6 माण्हुनि जो गेट बंदि आहे जेका उनजे पेरे पिया थर्ड पार्टी सिस्टम एग्रो पावर में कीअं थो हले हिते हले थो पियो न सहूलियत कहिड़ियूं तव्हांखे मिले हिते पीपी जी हुकूमत आहे जे करे हले मज़दूर खे सहूलियत कहिड़ी मिले का बि कोई सहूलियत कोन मिली आहे वार्ड हूंदो न तव्हांजा कंटेनर न तव्हांजे ॿारनि खे शादी जो मिलंदो हूंदो न कुझु बि न भई कंटेनर पियो उहो बि कंटेनर पिया उहो बि खणा छॾिया अथनि और न कोई दवा ॾियनि था न कोई गोरी ॾियनि था और हिते जेतिरी नाजेरी मज़दूरनि सां आहे न हाणे हिन महिल हिन साल में जेकी नाजेरी मज़दूरनि थी आहे त अॻे चवंदा इंट्रेस्ट ब्याज चवंदा हाणे चवंदा इंट्रेस्ट हाणे ठेकेदार इंट्रेस्ट वठी कराई मज़दूरनि खे फारिग कराइनि था हाणे अलाह मज़दूरनि जो आई आहे असां सुप्रीम कोर्ट में बि पटिशन दाख़िल कई आहे और हिते हाई कोर्ट में बि पटिशन दाख़िल कई आहे उन पटिशन दाख़िल करण जे बावजूदि बि असांजो गेट न खुलियो आहे जेका पहिरें पिया उन्हनि जो गेट खुली वियो आहे असांजो गेट हिन महिल ताईं न खुलियो आहे हा वॾी महिरबानी तव्हांजी असां जेको आहे DIG साहिब खे IG साहिब खे और आला अख्तियारनि खे सैयद कैमली शाह खे बिलावल भुट्टे ज़रदारी साहिब खे मोहम्मद बख्श खान मार साहिब खे अर्ज़ु कयूं था त हिन माण्हुनि सां ॻाल्हाए मज़दूरनि खे इंसाफ़ ॾिनो वञे वॾी महिरबानी थींदी वॾी महिरबानी थींदी
साफ़ कयो वञे। अच्छा जेको तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे जेके बि देर पहुच मज़दूर आहिनि उन्हनि जा नाजाइज़ गेट बंदि न कया वञनि। सभु जेके पंहिंजे बचतनि जो गुज़र सफ़र करनि था उनजो सिस्टम में थोरो रवां हले थो पियो। जेके सुबुह जो अचनि था नौकिरी ते शाम जो पंहिंजे बचतनि में वञनि था उन्हनि जी थर्ड पार्टी सुप्रीम कोर्ट सख़्ती सां माने कंपनी एडी वॾी सुप्रीम कोर्ट खे सुप्रीम कोर्ट जो ऐलान आहे उन ते कंपनी ऐं मैनेजमेंट खंगे नथी खंगे ई नथी। उन खां पोइ MNA MPA जेके बि आला इदारा आहिनि वज़ीर आज़म वज़ीर आला खां परपुर अपील कंदासीं सुप्रीम कोर्ट खां त इन शइ ते नोटिस बिल्कुलु वरितो वञे। असांखे कंपनी कॉन्ट्रेक्ट कयो वञे। असां ठेकेदार निज़ाम जे ख़िलाफ़ जीअं त सामने नाज़रीन तव्हां ई ॿुधो इहे असीं हिते प्रोग्राम पिया कयोसीं समाजी प्रोग्राम हो असांजो ख़ालिस्तान ऐं एंग्रो पावर प्लांट ऐं मल्टीनेशनल कंपनी जे ख़िलाफ़ असीं हर समाजी प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। त हीउ जेको एंग्रो पावर प्लांट 217 मेगावाट बिजली पैदा करे थो, पर हिते पोलिसी आहे त मका माण्हू रोज़गार कंदा कंहिं मका माण्हू रोज़गार थर्ड पार्टी सिस्टम आहे। थर्ड पार्टी सिस्टम में माशी क़तल कयो थो वञे। थर्ड पार्टी कमाए थी, मज़दूर वीचारो कमाए कंदा आहे, शाम जो हथे खाली थो वञे, पर पैसा जेका आहिनि उहो थर्ड पार्टी खणी थो वञे। या मोहम्मद आज़म चाचड़ सां गॾु लौंग मुजाहिद ईंदा ॿिए प्रोग्राम ताईं लाइव। अस्सलाम वालेकुम।